मोनो रिपोर्ट मुश्ताक अली कोराई। मोरो भरसा गोठ मोहम्मद मूसा कोराई जे रहवासिन महबूब अली कोराई, याकूब कोराई, यासीन कोराई ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़िन अॻियां दाहींदे चयो त मोहम्मद लाए कोराई पंहिंजे पुटनि हनीफ कोराई, नदीब कोराई सां गॾिजी असांजे ॻोठ ॿाहिरां हथियारबंद माण्हुनि सां बीठा हुआ। असांजे घर खां निकिरण शर्त असां मथां बंदूक जा फायर करे ॾिनो, जंहिं ते आउं मौजज़ाने तौर ते बची वियसि। फायर जो आवाज़ ॿुधण ते आसपास जा माण्हू पहुची विया, जंहिं ते उन्हनि मूंखे बचा वरितो ऐं हू पंहिंजा हथियार फिटा करे भॼण में कामयाब थी विया। अहिड़े वाक़े जी रिपोर्ट हद जे कोराई थाणे ते दाख़िल कराई वई आहे, जंहिंखां पोइ हुननि कूड़ो ड्रामो करे पाण मथां बुलेट जा झेड़ो ॾेई असांजे साख खे नुक़सान पहुचाइण लाइ ग़लत बयान ॾिना पिया वञनि ऐं असां मथां कूड़ा इल्ज़ाम मढ़े कूड़ो केस दाख़िल कराइण जी कोशिश कई पई वञे। हनीफ कोराई इलाइक़े जो वॾो ॾोहारी पिणु आहे, जंहिं ते केतिराई केस पिणु दर्ज थियल आहिनि। उन्हनि वस वारनि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशर फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त मामले जो फौरी तौर ते नोटिस वठी असां मथां मढ़ियल इल्ज़ामनि जी जांच कराई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे।